उते पोकार जड़े पई अलाह ने मलाइके में चिरचिराहट मची वियो त भला केर इंसान अहिड़ियूं पोकारूं करे थो पहुची आसमान जे किनारे मथे उन कन ॾिनो त ज़मीन मथे पोकार पई थिए त ला इलाहा इला अंत सुब्हानकनी कुनतु मिन ज़ालिमीन। अलाह जा मलाइका आया त भला केर मज़लूम है केर भला ख़बर इंसान है जंहिंजी हेॾी दाह पोकार जे अर्ज़ मुंहिंजा पाया लोॾे छॾिया अॼु त ज़मीन मथे कन ॾिनो त भणे ने पने मूरे में ईदो आर पोकार जे गला इला इला अंत सुब्हानकनी कुनतु मिन ज़ालिमीन। बंदगीअ जो लाइक़ तूं ॾुखे खे लाइण वारो तूं मज़लूमियूं फरियादूं करण वारो तूं आवतार चार चार ऊंदाई में ऐं पोकार तोखे कयां थो अया ज़ालिम ज़ुल्म मूं कयो आहे अॼु पोकार खे जॾहिं दरिया में पोइ मलाइकनि विञारियो दरिया जूं मौजूं पाणीअ में आवाज़ अचे त ला इलाहा इला अंत सुब्हानकनी कुनतु मिन ज़ालिमीन। दरिया जे मछलीअ जी मोह में इहा तसदी आहे पोइ निहारियो त एॾा गुनहगार अलाह जो बुरगज़ीदो मज़लूम बानू है को अलाह ताला जल शानो चयो त आहे यूनुस ई जेकॾहिं कलमा न भरीए ऐं इन दुआ जो जेकॾहिं विर्द न करीए त क़यामत ताईं तूं मच्छीअ जे पेट में रहे। पोइ अलाह ताला जल शानो चयो त यूनुस तुंहिंजी घुरियल दुआ अॼु त मूं क़बूल कई ऐं मच्छीअ जे पेट मां तोखे निजात छोटकार ॾिनो मच्छीअ खे हुकुम कयईं दरिया मां वञी अलाह जे पैगंबर खे ॿाहिरि उछलियो पोइ रुगो तो जी दुआ क़बूल कयां एतिरो न भलक क़यामत जे ॾींहं ताईं जेको मुसीबत ज़िदा इत्मिनान आराम थिए दुआ हिनखे घुरंदो हिन कलमे जो गर्द करींदो जी दुआ कयूं कॾहिं बरद की न कंदुसि बशरत त हुनजी दिलि पाक हुअणी खपे हसद न हुअणो खपे खाधो हलाल खपे रोज़ी हलाल खपे ॻाल्हाइण ज़बान हुनजी सची खपे दवा में परहेज़ खपे त दुआ में पण परहेज़ कोन दुआ परहेज़ वारी घुर लॻे अलाह ताला कॾहिं मदद नथो करे त हमेशह मुसीबत ॾुखे में अलाह जे बाने सां दुआऊं घुरियूं मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां जॾहिं मको मौज़म छॾे थो तॾहिं काबतुल्लाह